अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं अलीगुलमल्लाह मूंसां गॾु आहे सजाद मुसाफिर। हिन जे चैनल जो नालो बि आहे सजाद मुसाफिर। हिन जे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ताकी असांजा ही सिंधी नौजवान जेके आहिनि इन चैनल अॻिते अची सघनि। ऐं तव्हां महिरबानी कयो दोस्तों, जीअं त असां दुनिया जा ॿिया माण्हू ॾिसंदा आहियूं, नौजवान जेके आहिनि जिन जा चैनल आहिनि उन्हनि खे माण्हू पंहिंजी क़ौमूं पंहिंजी ज़बान वारा माण्हू ॾाढी सपोर्ट कंदा आहिनि। जीअं त असां बि असां तमामु घणो प्यारु कंदा आहियो, पोइ बि जेतिरी असांजी सिंधी क़ौम आहे, जेतिरी अवाम आहे, जेतिरा माण्हू आहिनि ओतिरा सब्सक्राइब असांजा न थी सघिया आहिनि। इहो शायदि तव्हांजी मोहबत जी घटिताई आहे या वरी तव्हां हेॾे सुस्ती खां चैनल ते वञो नथा, त इन जे लाइ जेको आहे सो महिरबानी कंदा कयो। जेको बि सिंध जा जेके टैलेंटेड नौजवान आहिनि उन्हनि जी हेल्प इन ज़रिए थी सघे थी, छो जो हीअ बग़ैर टिकट जे आहे। तव्हांखे मोबाइल हथ में आहे, उन क्लिक कंदव त अॻिले जी ज़िंदगी ठही वेंदी। इन लाइ हीउ दोस्त आहे असांजो, ठुल मां आयो आहे, हिन जो चैनल आहे पंहिंजो, उनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो ताकी असांजो जेको नओं टैलेंट आहे सिंध जो तव्हां ताईं पुॼी सघे ऐं तव्हांखे नयूं नयूं शयूं ॾेखारे सघे। साईं पाण गूंगो आहे, साईं ॻाल्हाए न सघंदो आहे, साईं खे ज़बान कोन्हे का। अड़े तूं बि त ॻाल्हाए बाबा, छा ॻाल्हाए तव्हां जहिड़ी शख़्सियत वेठी आहे, हाणे मां छा ॻाल्हाए सघां। तूं थोरो पैगाम ई काफ़ी आहे। न असां खाधे असांखे जेके असांसां मोहबत कंदा आहिनि सिंध वारा, जेको असांखे प्यारु ॾींदा आहिनि, उहो हक़ीक़त आहे। असां हिननि जा पेर चुमंदा आहियूं उन्हनि जा। साईं हाणे तव्हां चयो मां आखियूं ॿोटे सुम्ही पवंदुमि, मूंखे पूरो बिलीव आहे, यकीन आहे, हा न। सॼो भरे तव्हां 40,000 सब्सक्राइब थी वेंदा इंशाल्लाह मौला जे हुकुम सां। छो त यकीन बि वॾी शइ हूंदो आहे, बिस्मिल्लाह दोस्तों, यकीन खटाईंदो इंशाल्लाह। तव्हांखे पारत आहे पंहिंजे दोस्तनि जी, जेको नओं चैनल अचे, जेके ॾिसो त तव्हां सुठी शइ आहे त हुनखे ज़रूरु शेयर बि कंदा कयो, लाइक बि कंदा कयो, व्यू बि हुनखे मुकमल ॾींदा कयो। ॾिसंदो सॼो त तव्हांखे मज़ो अची वेंदो। त दोस्तो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, सदा सलामत।